मुंहिंजी सोच मूजिबि हिकु इंसान जी ज़िंदगी कंहिं बि सरमाएदार जी समूरी मिल्कियत खां वधीक अहम आहे। नज़रियाती इंसान गद्दार न आहिनि थींदा ऐं पैसे जा पुट वरी वफ़ादार न आहिनि थींदा। कंहिं सां ज़ुल्म ज़्यादती थिए ऐं सभु चवनि असांजो छा, त उहे तयारु रहनि, अॻियो नंबर उन्हनि जो ईंदो। सचे माण्हूअ जो क़दुरु कयो, भली केतिरो बि ग़रीब छो न हुजे। मुनाफ़िक़ माण्हूअ खां पासो करियो, भली केतिरो बि करोड़पति छो न हुजे। सुठी क़िस्मत जो ग़रीबीअ सां को बि वास्तो कोन्हे। रोइण वारा महलनि में बि रोईंदा आहिनि ऐं जेकॾहिं नसीब में ख़ुशियूं लिखियलु आहिनि त झूपड़ियुनि मां बि खिलण जी गूंज ईंदी आहे।